चवंता हे ब्रह्मा जी जाते मुझी कथा थींदी आहे उते विष्णु पार्षद प्रहलाद आदि मौजूद रहंदा आहिनि। अॼु हिते भी प्रहलाद उद्धव जी महाराज आदि लिखी वेठा अथव, भले असांखे नज़र न अचनि, छो जो भगवान जा वचन आहिनि। भगवान जे वचननि जो ओहो अखियूं बंदि करे भरोसो कबो आहे। असां पाण कूड़ा माण्हू आहियूं त असांखे लॻंदो आहे अरे भगवान ईअं चई त न छॾियो आहे, ईअं काथे हूंदो भाई, वॾी ॻाल्हि हूंदी। भगवान जा भक्त हा कई संतन दर्शन कया। चो हरे राम। महाराष्ट्र में हिकिड़ा महात्मा कथा कंदा त हनुमान जी जे लाइ सिंहासन रखंदा। रामायण थींदी आहे त पहिरियों आवाहन थींदो आहे त कथा आरंभ होते आओ वीर हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सीताराम, ईअं चई करे पोइ हनुमान जी ईंदा आहिनि उते विराजमान थींदा आहिनि। उते पहिरियों ई अची वेंदा आहिनि सभिनि खां पहिरियों। इन तरह सां हिकिड़ो वकील साहब हुयो, बॉम्बे जी कथा तो या कथा ॿुधाई तो सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज। बोलो सतगुरुदेव भगवान की। उन्हनि ॿुधाई आहे त हिकिड़े वकील खे भरोसो न आयो, उन में श्रद्धा घटि हुई या ईअं सम्झो कि उन जे संदेह जे द्वारा सभिनि जो कल्याण थियो। संतन जे लाइ असांजी मिठड़ी दीदी जन जे लाइ ताड़ियूं वॼाए स्वागत कयो भाई। असां ते बि ॾाढो प्यार स्नेह ऐं सदा आशीर्वाद बणियल हूंदी आहे। केॾे भागनि वारा आहियूं, इहो सतगुरनि जी प्रभुअ जी कृपा। त उन वकील साहब खे भरोसो न आयो, उन संतन खे चयो व्यास जीअ खे, मां नालो भुलिजी वियो आहियां, संतन जो नालो बि लिखियलु आहे उन में, त उन्हनि चयो मूंखे भरोसो नथो अचे। त चयूं ठीकु आहे सुभाणे विश्राम दिवस आहे, सुभाणे तव्हां अचिजो। कथा अञा हले पई कथा, चयूं हाणे तव्हां हे सिंहासन खणो। हाँ हेतरी सी संदुली हुई नंढी जाते हनुमान जी जे वेहण जी सूक्ष्म जगह ठाई हो। हाँ चई साईं हे तव्हां कहिड़ी ॻाल्हि था चओ, हे पेटीअ जेतिरी संदुली मां न खणी सघंदुमि, इहा तव्हां कीअं चई न खणी त ॾिसो भाई, कथा अञा विसर्जित न थी आहे, विश्राम न थियो आहे, हिन महिल खणी ॾेखारियो। हेॾे धुनी लॻायूं था असां, चई वठो हाणे तो खणा, ताक़त लॻाई, पूरी ताक़त लॻाई, पसीना अची विया। चई साईं हेठि कुझु जोड़े त, चई भई चादर ते पई आहे, छा जोड़े रखंदासीं असां, तूं ॾिसी वठि। ऐं इहा ई पेटी ॾिसजां पोइ कीअं था खणूं इहो असां संदुली। पूरा पसीना अची विया, टस सां मस न थियो। ऐं जॾहिं कथा खे विश्राम लॻो, श्लोक चयूं भाई त हनुमान जी महाराज विदा थिया, पोइ त नंढो ॿार बि उहो संदुली खणी पियो वठे। त श्रद्धा विश्वास जी त असांजी कमी आहे, ऐं ग़लति चवंदा आहियूं असां महात्माउनि खे परमात्मा खे। त हे खेल ई श्रद्धा विश्वास जो अथव। श्रद्धा विश्वास न रखियो त कथा जो लाभ काॾो थींदो भाई। त भगवान चवनि था, श्री कृष्ण भगवान जाते भागवत कथा हलंदी आहे उते प्रहलाद आदि हनुमान जी उद्धव जी महाराज गोपीजन अहिड़ा प्रेमी भागवत उद्धव जी महाराज ऐं संत महात्मा उते हूंदा आहिनि। अर्जुन महाराज आदि त हूंदा आहिनि, पक हूंदा आहिनि, हूंदा न आहिनि, आहिनि, हिन महिल बि आहिनि। बोलो संत भक्त महात्माओं की जय, भक्त और उनके भगवान की।